जी बिल्कुल, सिंध हुकूमत के रांदनि वारे खाते या सिंध मोटर्स एसोसिएशन के पारां जो थर फील्ड जीप रैली जो इतमाम किया वियो है, जेका 3 ॾींहंनि ते मुश्तमिल है। उन रैली जो अॼु क्वालिफाइड राउंड जो है वो मुकमल थी चुको है। क्वालिफाइड राउंड जो इफ्तितार सिंध सरकार के रांदनि बाबत सलाहकार अरबाब लुत्फुल्ला पारां किया वियो है। असीं इन वक्त उते स्पॉट ते मौजूद आहियूं, जॾहिं त हिन वक्त 67 गाड़ियों जेके आहिनि उहे क्वालिफाइड राउंड में शामिल थियूं आहिनि ऐं उन्हनि जा नतीजा अचण हाणे शुरू थी चुका आहिनि। अरबाब लुत्फुल्ला जो रांदनि बाबत सिंध जो सूबाई सलाहकार है, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो हिन अॼु जेको 3 ॾींहंनि ते मुश्तमिल ही जेका जीप रैली है उन जे बाबति छा चवणु आहे ऐं हीउ जेको इवेंट जेको आहे उन कराइण जो सिर्फ़ु थर खे उन फोकस करण जो बुनियादी मक़सदु छा आहे ऐं हिन जेको अॼु हिन इवेंट में कहिड़ा कहिड़ा ॿिया जेकॾहिं जीप रैली है या ॿियूं कहिड़ियूं रांदियूं ऐं सकाफ़ती शयूं शामिल आहिनि उन बाबति उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। सो इन में दुनिया सॼी जेका आहे स्पोर्ट्स प्लस टूरिज़म ते डिपेंड करे पई, इकोनॉमी उन ते डिपेंड करे पई। माण्हुनि असां थरपारकर मशहूरु बारिशनि जे करे सिर्फ़ु त टूरिस्ट ईंदा आहिनि ऐं उन ज़माने में रोज़गार बि चङो थींदो आहे हिते माण्हुनि जो। हींअर असांजो मुंहिंजो आउं हिते जो आहियां, मूंखे ख़बर अंदाज़ो आहे त हिते माण्हुनि जी तकलीफ़ूं छा आहिनि, त मूं कोशिशि कई आहे त सियारे जी मौसम में बि टूरिस्ट अचे हिते ऐं हिकिड़ी मुल्क में सॉफ्ट इमेज थरपारकर जो खणी वञे त थरपारकर जी ख़ूबसूरती छा आहे। सिर्फ़ु थरपारकर खे जेको मीडिया ते बदकिस्मती सां जेको ॾेखारियो वियो उहो सिर्फ़ु उहो बदहाली ऐं बुख ॾेखारी हुई। असां उन बद ऐं हिकिड़ी बुख जो हिकिड़ो असां हल कढियो हिकिड़ो, त असां रोज़गार जा मौक़ा ॾिना। टूरिस्ट आयो आहे, हज़ारनि में टूरिस्ट आयो आहे। मिठी शहर में तव्हांखे जॻह कोन मिलंदी रहण लाइ, उहो माण्हू हिते आयो आहे। ज़रूरु जॾहिं उहो माण्हू अचे थो तॾहिं केबिन वारे खां वठी टायर वारे खां वठी होटल ताईं हर माण्हू खे बिज़नेस मिले थो हिते। ऐं थरपारकर खे माण्हुनि खे ॾिसण जो मौक़ो मिले थो। हिते टूरिस्ट ईंदो, माण्हू कैंप कंदा अची, हिते रहंदा अची, त हिननि इलाइक़ा अगरि ॿी कंहिं दुनिया वटि हुजे हा त उहो अलाए केसिताईं हिनखे अलाए किथे वञी डेवलप करे छॾिया। जॾहिं सिंध सरकार हिते रोड ठाहिया आहिनि, रस्ता ठाहे छॾिया आहिनि, त असां उनजो छो न फ़ाइदो वठूं ऐं स्ट्रक्चर बि ॾेखारियूं, गवर्नमेंट जो कमु बि ॾेखारियूं ऐं दुनिया खे बि ॾेखारियूं त थरपारकर में सिंध गवर्नमेंट छा कमु कयो आहे ऐं थरी माण्हू छा थो चाहे। थरी माण्हू रोज़गार चाहे थो, रोज़गार जा मौक़ा चाहे थो। अटे जी लप कणिक जी ॿोरी ते नथो करे त इमदाद असांखे ॾियो त असीं पलूं उन ते न आहे, उहो चए थो असांखे मौक़ो ॾियो। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त गेम सेंचुरी को सेंक्शन को पर्टिकुलर एरिया में कोन्हे त किथे गेम सेंचुरी आहे कीअं, पर उहो इन्हनि ट्रैक डेवलप कयो आहे, इन्हनि मोटर स्पोर्ट्स वारनि कयो आहे, इन्हनि खे वधीक ख़बर हूंदी, इन्हनि सॼो कोऑर्डिनेशन सां कयो आहे। पर आऊं एज़ ए रिप्रेज़ेंटेटिव ऑफ हिन एरिया जो आऊं इहो चवंदुसि त असां हिते हमेशह वण खां वठी जानवर जो हर शइ जी हिफ़ाज़त असां ई कई आहे। हिते अगरि के वण अगरि के कटाणो हूंदो त उनजी शिकायत असां वटि आई हूंदी, उनखे असां उनखे असां को मैंशन कयो हूंदो। वाइल्ड लाइफ वारा त दोस्त हींअर उथिया आहिनि, जाॻिया आहिनि, सुठी ॻाल्हि थिया आहिनि। ऐं मूंखे एतिरी ज़रूरु ख़बर आहे, वाइल्ड लाइफ वारनि खे बि ख़बर आहे त शिकारी जेको आहे उहो ट्रैक ते सिर्फ़ु ओजरियूं अंडा कोन उहो गाॾी में खणी वेंदो, बचो कढी रखी निशान ॾींदो त आउं शिकार करे वञा पियो। इहो पॉसिबल कोन्हे, इहो हिकिड़ो ड्रामो आहे। हमेशह थर जी तरक़ी में कुझु माण्हू हूंदा रहिया आहिनि त उन्हनि हमेशह नेगेटिव ई रोल प्ले कयो आहे। कॾहिं थर जी तरक़ी या कुझु बि थियणु वेंदो आहे उनखे आॾो ईंदा आहिनि। पर तव्हां इहो रेस्ट अश्योर कयो, न हिते शिकार थींदो त उन्हनि खे अॻे बि असांजे ॻोठाणनि हिते जे राज जे माण्हुनि उन्हनि खे झलिया, उन्हनि खे हिसाबु किताबु कयो आहे। हाणे बि उहे कंदा। मूं वाइल्ड लाइफ वारनि खे चयो आहे त असीं तव्हांखे हिते असां चौकियूं ठाहे ॾियूं, असांखे तव्हां लिखत में ॾियो त असीं तव्हांखे चौकियूं ठाहे ॾियूं, किथे खपंदियूं वॉच टावर ठाहे ॾियूं, तव्हां उन्हनि खे निगरानी करियो प्रॉपर। केतिरा ॾींहं ॻोठ वारे जे फ़ोन जे आसिरे वेठा हूंदा, मिस कॉल ॾींदा ऐं तव्हां पोयां वञी पुॼंदा, कमु थी वेंदो न पियो। असीं तव्हांखे ॾियूं था वॉच टावर ठाहे, स्पोर्ट डिपार्टमेंट तव्हांखे वॉच टावर ठाहे ॾिए थो, तव्हां इन्हनि जी निगरानी करियो, जी प्रॉपर निगरानी थिए थी।